अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आऊं आहियां क़ासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, कराची जेको रोशननि जो शहर हुयो उहो अॼु या उनजी अॼु जेका सुञाणप आहे उहा आहे गंद जे सियासत जी। उहो गंद कचिरो जेको लाहौर में त बिजली बि पैदा पई थी थिए, लाहौर में त हुन मां तमामु घणियूं शयूं थियनि, पर हिते त सवाइ सियासत जे गंद जे उहा वफ़ाक़ी सरकार हुजे, उहा सूबाई सरकार हुजे या जेका हितां जी मकानी सरकार KMC या DMC जी शक्ल में आहे, उन सवाइ गंद ते सियासत जे ॿियो तव्हांखे कुझु नज़र छो न पियो अचे त हीअ शहर खे ही वठी कहिड़े पासे पिया वञनि? डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ॻाल्हि छा आहे त जंहिं महिल असां हीअ ॻाल्हि सम्झी छॾीसीं त सॼे पाकिस्तान जो जेको बि ब्यूरोक्रेट्स जो कारवांवार आहे उनजी अक्सरियत उहा कोलेप्स थी वई आहे, त पोइ असांखे हर शइ सम्झ में ईंदी। मिसाल, तव्हां जेकॾहिं एजुकेशन ते ईंदव त एजुकेशन ते तव्हांखे गंद त नज़र न ईंदो, पर एजुकेशन जे अंदरि गंदगी त नज़र ईंदी। सही, बिल्कुलु। तव्हां जॾहिं कल्चर में ॾिसंदव, तव्हां जॾहिं ॿियनि डिपार्टमेंट्स में ॾिसंदव, इवन ज़कात जो शुर जेको अला रसूल जे नाले में थो थिए उन में बि ॾिसंदव त जिते किथे शयूं कोलेप्स थींदी थी वञनि, आहिस्ते आहिस्ते पंहिंजो भरम पंहिंजो करम उहे विञाईंदी थी वञनि। ऐं उनजे करे छा थियो आहे त इन्हनि समूरनि एफिशंसीज़, इन्हनि समूरनि हुनरी ऐं कारीगरीनि जे अॻे जेको माण्हू हो, उस्ताद हो, उन मतिलबु मूंखे मुंहिंजो पीउ स्कूल में जॾहिं छॾे आयो त वरी मैट्रिक में मूंखां पुछईं त तालीम जो हवाले ॾे कीअं थी हले, छो त अॻे मुंहिंजे पीउ खे वालदेन खे ख़बर हुई त हीअ जेको स्कूल में टीचर वेठो आहे न, इहो असांजो नेमल बदल आहे, ज़िम्मेवार माण्हू हिन ॿार खे पंहिंजो ॿारु सम्झी उनजो ख़्यालु कंदो। हाणे त असांखे हर घड़ी पंहिंजे ॿार खां न या पुछणो थो पए, हेठि मथां ई थी थिए त स्कूल नियापो थो करे, ॿार जो हिसाबु अचे, ॾिसो ॿार में हीअ कोन्हे, हीअ कोन्हे, हीअ कोन्हे, हीअ कोन्हे। साॻे नमूने कराची जी जेका पॉलिटिक्स आहे न, तव्हां MQM ते जॾहिं 30 सालनि जी उनजी पॉलिटिक्स ॾिसंदव न, 30 सालनि जी पॉलिटिक्स हाणे जॾहिं पंहिंजे रेंजर्स आर्मी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सना सुक ऑपरेशन करे ऐं हिननि जे कंट्रोल में ॾार विधो आहे न, या ही कमज़ोर थिया आहिनि, या हिननि जो राब्ते जो सिलसिलो टुटो आहे, या अॻे जेको हिकु शख़्स लंडन में वेठो हो MQM जो बानी, उहो उनजी हैसियत पीउ माउ खां वधीक ई, ऐं पथर ते लीको उनजो चवणु, 100 सिर लाहे छॾियो 100 ई सिर लहंदा, 50 सिर लाहे छॾियो 50 ई सिर लाहे, हीअ हिनखे रोके छॾियो, हीअ ट्रैफ़िक जो मामिलो करे छॾियो, हीअ अख़बारुनि ते हमिलो करे छॾियो, हीअ माण्हुनि ते हमिलो करे छॾियो, सिंध सेक्रेटेरिएट पीर पागर जो घर जतोई जा भाणे जा, जंहिंखे मारणो आहे जंहिं ते मीज़ाइल पुछा ई नहीं, पर हाणे थी आहे पुछा। न मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झायो त जेको कमु हिकिड़ो मेयर जो बि नाहे का, सची ॻाल्हि आहे, मेयर जो बि कोन्हे को, यूनियन काउंसिल जे चेयरमैन या उनजी सतह जो कमु आहे, उन ते तव्हां बीहारे छॾियो सिंध जे चीफ मिनिस्टर खे, वज़ीरनि खे। अॼु त वज़ीर 30 वज़ीर उहे थिया आहिनि त उन्हनि खे सलाहकार मुख़्तलिफ़। पर डॉक्टर साहिबु इहा ॻाल्हि त हिकिड़ो पासो त इहो आहे त एॾी वॾी एॾे वॾे मनसब ते वेठल माण्हू एॾो ज़िम्मेवार थियो आहे, पर मुंहिंजे लाइ इहा का ख़ुशी जी ॻाल्हि न आहे त जेको कमु जंहिंखे करिणो आहे उनखे करिणो। जॾहिं सम्झंदव, हीअ ॻाल्हि सम्झंदव त हाणे MQM हथियार नथी हलाए। अॻे हथियार वसीले शहर चौक कंदी न, बंदि थी वेंदो। हाणे हुन वटि गंद आहे, कॾहिं पथर सां पाइप फाड़े छॾींदा, कॾहिं सीमेंट जी बोरी विझी पाइप फाड़े छॾींदा, वारी विझी पाइप उनखे त रेंजर्स बि कुझु नथी करे सघे। अॻु आवारी टावारी मेहराण होटल वटि हफ़्तो अॻु जेका ब्लास्ट थी, अॼु वरी साॻी वञी लाइन मां कढी आया आहिनि। हा, इहो छा आहे त हाणे उहो इन्हनि, ऐं ॿियो हुननि जी जेका, पर हिकिड़ो इहो बि त थी सघे थो, हुननि जी ट्रेनिंग ई आहे न, हिकिड़ो इहो बि सबबु त थी सघे थो त कराची शहर मां जेको पैसो ॿाहिरि वेंदो हुयो उहो वेंदो ई गंद ऐं नालनि ऐं गटरनि जे नाले में ई कमाई करे पोइ ॿाहिरि मोकिलींदा। रुॻो इहो न आहे न डॉक्टर साहिबु, न त हू जेको हू बाग़नि वारो हमराह त पकड़ियो न कल्ह जेको 3 ॾींहं, उहो बि ॿुधायो न। रुॻो बाग़ न आहिनि न, हीउ सॼो शहर यरगमाल,
सॼो गटर यरगमाल, पार्क यरगमाल, हर शइ हाणे हुननि जी पॉलिटिकल ट्रेनिंग त आहे कान। अच्छा, पॉलिटिकल ट्रेनिंग उन्हनि जी जॾहिं बि पॉलिटिकल बयान था ॾियनि न, उहो सिंध मुखालिफ़ आहे। मज़े जी ॻाल्हि आहे, पंहिंजे ॻिचीअ में थो पवनि या फ़ौज जे मुखालिफ़ आहे। सिंध मुखालिफ़ आहे, फ़ौज बि सिंध आहे न, सही, फ़ौज बि पाकिस्तान, सिंध बि पाकिस्तान आहे न। हीअ छा था कनि, माना मुस्तफ़ा कमाल कल्ह हैदराबाद में वर्कर्स कन्वेंशन ख़िताबु कयो आहे। उन चयो आहे त 90% अॼु मुल्क जी सूरत हाल जी ज़िम्मेदार अरिड़हीं तरमीम आहे। मां अरिड़हीं तरमीम जे ख़ात्मे लाइ नेमुल बदल तरमीम ठहिरायां थो वकीलनि सां मिली, ऐं पोइ समूरनि पार्टियुनि खे चवंदुमि त अचो त मुल्क बचायूं। अरिड़हीं तरमीम छा आहे? नंढा सूबा, नंढनि सूबनि वसीला। हाणे नंढनि सूबनि खे वसीला आहिनि त हिननि जा प्रॉब्लम आहिनि। अॻे त ही सूबा हिननि, अच्छा सूबो ख़तमु हो न, मर्कज़ ऐं पिंडी ॿाहिरों ॿाहिरों ईंदो। जीअं उहो पीर वधाई बस स्टॉप आहे, उते कंडक्टर चवंदा पिंडी ॿाहिरों माना विच शहर जे गोड़ ॿाहिरों हलंदासीं जीअं जल्दी पहुचायूं। हे पिंडी ॿाहिरों बस ख़तमु। जनरल मुशर्रफ इमरान ख़ान लाइ चयो आहे अॼु वसीम अख्तर। अच्छा, कमाल जी ॻाल्हि आहे, अॼु जेको कराची जे मेयर बयानु ॾिनो आहे उहो त हैरत अंगेज़ आहे। चए थो 60% कराची जे इंतिज़ामी इदारनि जे मथां वफ़ाक़ आहे, या कंटोनमेंट या सिविल, नाला खणाया अथई, कंटोनमेंट, सिविल एविएशन्स ऐं ही जेके DHA। चई 60% उन्हनि जो कमु छो नथा कनि? उहा ज़िम्मेदारी सिंध गवर्नमेंट जी थोरी आहे। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा आहे त तव्हां उन्हनि खे चई नथा सघो, पर इहो आख़िर में पंहिंजे बयान में छा चयो अथई, सिंध गवर्नमेंट असांखे कमु करण ई न ॾींदी। हिननि खे पॉलिटिक्स सिखियल ई एतिरी न, पोइ हिन वारो कमु त चीफ मिनिस्टर वठी छॾियो न, तोखां नथो थिए, चल त हाणे असांखे। इन करे अली जैदी खां ॿियनि खां सभिनी खां वठी छॾियईं। हाणे उन जे करे छा थींदो त चीफ मिनिस्टर ही जॾहिं कमु कंदो न, त हाणे हिननि जो जहिड़ो बंदूकुनि सां न थींदो, हिन जो जहिड़ो गटरनि ते थींदो, हिन जो जहिड़ो पथरनि सां थींदो। अॻे त असां पॉलिटिकल वर्कर हुआसीं त पुलिस ते पथरा कयूं, इहा ख़बर ईंदी। हाणे अॻे त हुयो ॿोरियुनि मां लाश मिलंदा हुआ, हाणे वरी इहे ॿोरियूं गटर में पियूं आहिनि, त मां पथर था निकिरनि। हथियार कोन्हे न, उहो त रेंजर्स हिननि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। उहो त जेके लॉ इन्फोर्सर्स आहिनि उहे सम्झी विया आहिनि त जड़ कहिड़ी आहे, उहा जड़ हुननि क़ाबू करे छॾी। हिकिड़ो मथियों हेडक्वार्टर बंदि करायो, ॿियो हितां वारो हेडक्वार्टर बंदि करायो, ऐं पोइ हिननि जे विच में थिया मफ़ादनि ते जहिड़ा, के MNA ते विड़िया, के MP ते विड़िया, के किथे विड़िया, के किथे विया, के किथे विड़िया। इस दिल के टुकड़े हज़ार हुए, कुझु इधर घुरे कुझु उधर, इहे सभु गिरंदा विया, किरंदा विया। हाणे ही टोटल जो टोटल विदाउट ट्रेनिंग हिकिड़ो हुजूम आहे, जंहिंसां सिंध गवर्नमेंट रोज़ मुक़ाबिलो थी करे। अच्छा, सिंध गवर्नमेंट जो वरी प्रॉब्लम कहिड़ो आहे त उनजो जे चीफ मिनिस्टर ऐं 5 मिनिस्टर आयल आहिनि, त उहे चीफ मिनिस्टर ऐं 5 ई मिनिस्टर सैनिटेशन जे शोबे जा माण्हू त न आहिनि न। ॿियो हुननि जो कमु बि कोन्हे। न, सैनिटेशन शोबे जा माण्हू हुजनि हा। जेकॾहिं मिसाल इंडिया जे वज़ीर आज़म मोदी खे जे चइजे त भा चांहि ते तूं ॻाल्हाईंदे, उहो चए थो चांहि ते मूं खां सवाइ ॿियो केरु ॻाल्हाईंदो, ठाहींदो ई माण्हू। ईअं हिननि जो शोबो ई न आहे। हाणे हिननि खे शोबे में रड़ाए रंडाए विझी ऐं फासाए, हाणे कयो, ठीकु आहे, भलो थियो, सुठो थियो। हाणे कल्ह 7000 टन हिननि कचिरो खणायो आहे। हाणे कचिरो कुझु वधाईंदा, कुझु मसइला थींदा, ही थींदो। पोइ वरी छा थींदो? पोइ ही थींदो त वरी ही तव्हां वटि ईंदा ताक़त जो तवाज़न ॾेखारण लाइ, तव्हां मर्कज़ सां असां झेड़े में आहियूं। इमरान ख़ान 25 अरब ॾियणा कया, अञा ताईं न ॾिना अथई। असां वञूं था आसिफ अली ज़रदारी सां मिल्कियत ख़बरूं करणु। पोइ बिलावल साहिब सां मुलाक़ात थींदी, पोइ बिलावल जो एॾो बि तरह कढंदा ऐं होॾो बि पीपल्स पार्टी जो तरह छो त इहे बि टारगेट आहिनि। सही, इन करे ही रुगो गटर पॉलिटिक्स न आहे, ही गंद खणण जी पॉलिटिक्स न आहे,
ही हिकिड़ो वॾो झेड़ो आहे, हथियारनि जी जाइ हाणे गटर वरिती आहे, बंदि ॿोरी बंदि लाशनि में हाणे ॿोरी बंदि वारी आहे, सीमेंट, ऐं निशान टारगेट अॻे इंसान हुआ, हाणे इंसाननि जी सफ़ाई आहे, गटर आहे, ॿियो कुझु कोन्हे। ऐं इन में जंहिं ॾींहुं ही सिंध जी पुलिस ऐं सिंध गवर्नमेंट हिकु पेज ते अची वियूं न, त पोइ वरी ॾिसजो ही माण्हू अॼु सीएम चयो अथनि त बाबा इहो मूंखे माण्हू पकिड़े ॾियो ऐं CCTV वीडियोज़ कढो ऐं पोइ हिकिड़ो ई माण्हू वरी सॼो शहर तव्हांखे पकिड़ाए ॾींदो। बिल्कुलु डॉक्टर साहब वॾी महिरबानी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼण ई थो पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते असां ॿिन्हिनि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।